प्रियंथा कुमार जी पोस्टमार्टम रिपोर्ट अची वई। रिपोर्ट के मुताबिक प्रियंथा जो मौत दिमाग और चेहरे ते ज़रब लगण सबब थियो। तशद्दुद से प्रियंथा कुमार के जिस्म के मुख्तलिफ हिस्सों जूं हड्डियों भी टुटियूं। वज़ीर आज़म इमरान खान श्रीलंकन सदर के टेलीफोन कई। इमरान खान श्रीलंकन सदर के सियालकोट में श्रीलंकन शहरी प्रियंथा कुमार के कत्ल ते पाकिस्तानी कौम के गम ऐं गुस्से खां आगाह कयो। वज़ीर आज़म इमरान खान यकीन दिहाई कराई त जवाबदारन खिलाफ कानून के मुताबिक कार्रवाई कई वेंदी। सियालकोट जो फैक्ट्री मैनेजर जान बचाइण लाइ 4 मंज़िल इमारत की छित ते भॻो। उते लॻल सोलर पैनल के पोयां लिकण की कोशिश कई। पीछो कंदे मुश्तरका अफराद उते पहुची मारियो। तेज़ धार आले से चेहरे के रतोर छाण करे छॾियो ऐं मारींदे हेठि खणी वियो। फैक्ट्री मैनेजर के इमारत में ही क़त्ल कयो वियो। नेशनल वॉलीबॉल चैंपियनशिप जो फाइनल नेवी ऐं वापडा जे टीमुनि के विच में जारी है। एयरफोर्स आर्मी के शिकस्त ॾेई टीं पोजीशन हासिल करे वरती। जाम साहब शहर के अलनूर पब्लिक स्कूल में एकता दिहाड़े के हवाले से प्रोग्राम मुनक़िद किया वियो, जैमें स्कूल के शागिर्दनि क़ौमी गीतन ते रक़्स कयो ऐं टेबलो पिण पेश कया। स्कूल में अजरकन की जरका 5 दिसंबर ते ऐलानियल सिंध के क़ौमी सकाफ़ती ईद एकता दिहाड़ो भरपूर नमूने से मल्हाइण जो वचन। स्कूल के प्रिंसिपल अहमद परवेज़ मलक, सैयद मकबूल शाह, महरम अली शर, शकील अहमद शर, बशीर अहमद सोलंगी ऐं ॿियनि मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त एकता दिहाड़े के हर साल वांगुरु हिन साल भी असां सकाफ़ती ईद जीअं मल्हाईंदासीं। एकता दिहाड़ो पंहिंजी सकाफ़त से वचन करण ऐं पाण में मोहब्बत ॿधी ऐं भाईचारे जो ॾींहुं आहे। असां शऊर रखंदड़ आवाम आहियूं, पंहिंजी सकाफ़त के उजागर कयूं पिया। स्कूल के उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां एकता दिहाड़े के ज़बरदस्त मोट ॾिनी वई। मोरो शहर के कचेरो रोड ते एंकर पब्लिक स्कूल में नामालूम माण्हुनि पारां फायरिंग शागिर्दनि में खौफ सबब रड़ियूं। स्कूल इंतजामिया जो चवणु आहे त सोहू बिरादरी जा कुछ माण्हू ऐं उन्हनि सां आयल ॿिया कुछ हथियारबंद लठियूं ऐं लोही सरियुनि सां स्कूल में दाख़िल थी शागिर्दनि ऐं उस्तादनि मथां वस्कारो करे ॾिनो, जंहिंजे नतीजे में स्कूल इंतजामिया जे उस्तादनि शागिर्दनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन में शुएब भुट्टो, रज़ा अली भुट्टो, अब्दुल अज़ीज़ भुट्टो, सदाम भुट्टो, सुभान सूमरो शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे पुलिस लेटर ॾियण खां पोइ मोरो तालका अस्पताल मुंतकिल कियो वियो। मोरो तालका बार के वकीलन सदर अमीरुद्दीन खासकेली, कादर बख्श, कोराई सुभान, जरदारी, खालिद हुसैन कोसो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में शहीद इरफान अली महर जे दहशतगर्दनि हथां क़त्ल जवाबदारनि की गिरफ़्तारीअ लाइ कोरट खां एहतिजाजी रैली कढी वई, जेका मेन रोड खां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त वकीलनि के टारगेट करे किलिंग करण खुलियल दहशतगर्दी आहे। इंतजामिया तोड़े पुलिस किथे भी नज़र न थी अचे। दहशतगर्द सरेआम घुमी रहा आहिनि। एतिरा कलाक गुज़रण बावजूद कातलनि के गिरफ़्तार नाहे कयो वियो। लगे थो त पुलिस कातल गिरफ़्तार करण में दिलचस्पी न आहे। हुननि चयो त जल्द गिरफ़्तार न कया विया त सॼे सिंध में अदालती कार्रवाई जो बाइकाट करे धरना हया वेंदा। हुननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त जवाबदार गिरफ़्तार करे वकीलनि के तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मोरो तालके जे प्राइमरी उस्तादनि जा प्रमोशन न थियण खिलाफ़ सैयद मुख्तियार अली शाह, एजाज अली पठान, मोहम्मद यासीन अलमानी, रजब अली जरदारी, अली हसन चन्ना, अली मोहम्मद संदेलो, सोनो खान ढलो, आसिफ अली कोराई, अकरम अली मलक, मोहम्मद कासिम चांडियो, शफी मोहम्मद शाह, नियाज जरदारी, इम्तियाज़ अली शाह, अनवर अली थईम, अब्दुल्ला आबड़ो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में वॾे तइदाद में उस्तादनि राशिद मोराई गवर्नमेंट हाई स्कूल मोरो टाउन कैंपस का एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जेको शहर के मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदो। मोरो प्रेस क्लब पहुतो, जिते उन्हनि ख़िताब कंदे चयो त प्राइमरी उस्तादनि जा प्रमोशन नथा कया वञनि, जेका प्राइमरी उस्तादनि सां वॾी ज़्यादती आहे। सूबाई वज़ीर सिहत ऐं पॉपुलेशन वेलफेयर डॉक्टर अज़रा फज़ुल पेचूअ चयो आहे त शहर के मास्टर प्लान की तैयारीअ में वधंदड़ आबादी ऐं मुआशी सरगर्मियुनि खे नज़र में रखंदे वॾे अरसे लाइ प्लानिंग कई वञे त जीअं मुस्तक़बिल में आबादीअ जे ज़रूरतुनि मुताबिक़ तालीम, सिहत, पीअण जे साफ़ पाणी, गंदे पाणीअ जी निकालीअ समेत ॿियनि शहरी सहूलियतुनि जी फराहमीअ में आसानी थी सघे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन अॼु सिंध हुकूमत जे प्लानिंग एंड डेवलपमेंट खाते पारां अर्बन पॉलिसी ऐं स्ट्रेटेजिक प्लानिंग तहत नवाब शाह, नौशर फिरोज़ ऐं सां गॾु शहर जे 2037 ताईं मास्टर प्लान की तैयारीअ जे सिलसिले में DC ऑफिस जे दरबार हाल में मुनक़िद थियल सेमिनार के खिताब कंदे कयो। सेमिनार के खिताब कंदे सूबाई वज़ीर
डॉक्टर आज़रा फज़ल पेचू वधीक चयो त शहरनि जे मास्टर प्लान जे हतमी तयारीअ खां पहिरियां शहरनि जे मुकमल सर्वे मूजिबि शहरी सहूलियतुनि खे नज़र में रखंदे प्लानिंग कई वञे। नवाबशाह में माज़ूरनि जे लाइ कमु कंदड़ हिकु समाजी तंज़ीम हेल्पिंग हैंड पारां हिकु जागरता वाक़ कई वई, जंहिं पोइ हिकु शानदार तक़रीब पिणु मुनक़िद कई वई। तक़रीब में हेल्पिंग हैंड जे कंटेनर डायरेक्टर मोहम्मद सलीम मंसूरी, असिस्टेंट डायरेक्टर बैतुलमाल शहजाद जिस्कानी, डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर अब्दुल रहमान खासकेली, प्रोजेक्ट डायरेक्टर अब्दुल बासित ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते तक़रीब जे ख़ासि महिमान मोहम्मद सलीम मंसूरी ख़िताब कंदे चयो त असांजे मुआशिरे में मौजूदु माण्हुनि जी सोच माज़ूर आहे, जंहिं सबबि असां स्पेशल पर्सन्स खे माज़ूर चऊं था। हुन चयो त स्पेशल पर्सन जे इलाज लाइ ज़हनी बहाल लाइ कमु कंदड़ असांजे मुआशिरे जा असुल हीरो आहिनि।